अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ सां गॾु मां आहियां सारंग लतीफ़। सभ खां पहिरीं नज़र विझंदासीं अॼु जी अहम ख़बरुनि ते। लाड़काणो निमरता ऐं नौशीन जे कपिड़नि मां हिकु ई मर्द जा जुज़ा मिलण जो इंकशाफ। लाड़काणे जे चाणका कॉलेज जे हॉस्टल में फाहो लॻल हालत में मिलियल शागिर्दाणियुनि नौशीन काज़मी ऐं निमरता कुमारी जे कपिड़नि मां मिलियल जुज़नि सां हिकु ई मर्द जा जुज़ा मैच थी विया आहिनि। शागिर्दाणी नौशीन काज़मी जे DNA रिपोर्ट में छिरकाईंदड़ इंकशाफ साम्हूं आया आहिनि। लम्स पारां जारी कयल रिपोर्ट में चयो वियो आहे त शागिर्दाणी नौशीन काज़मी जे कपिड़नि मां जंहिं मर्द जा जुज़ा मिलिया आहिनि उहे उन साॻे मर्द जा जुज़ा आहिनि जेके निमरता कुमारी जे कपिड़नि मां मिलिया हुआ। रिपोर्ट में सिफ़ारिश कई वई आहे त शहीद बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी जे गर्ल्स हॉस्टल में ईंदड़ वेंदड़ मर्दनि जा जुज़ा वठी उमाणिया वञनि त जीअं DNA ज़रिए उन शख़्स जी सुञाणप करे सघिजे। नाज़रीन, नवाबशाह पुलिस पारां मुतासिरा शागिर्दाणी परवीन रिंद जे घुर्बल केस में जवाबदार अॻूणे डायरेक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा राजपूत जे गिरफ़्तारी लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हया विया, पर जवाबदार गिरफ़्तार नाहे थी सघियो। जॾहिं त DSP सिटी सुल्तान चांडियो जी सरबराही में वूमेन थाणे जी SHO मरियम भुर्ट जी अॻवानी में जवाबदार खे गिरफ़्तारी लाइ मिलियल इतलाउनि ते छापा हया पिया वञनि, जॾहिं त SSP सऊद मक्सी राब्तो करण ते ॿुधायो त जवाबदार खे कंहिं बि सूरत में बख़्श न कयो वेंदो ऐं जल्द जवाबदार खे गिरफ़्तार करे मुतासिरा परवीन रिंद सां इंसाफ़ कयो वेंदो। वाज़े रहे त SSP सऊद मक्सी डिप्टी कमिश्नर आमिर हुसैन पंवर, वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर गुलशन मेमण, PP सिटी सदर खान बहादुर भट्टी हणे वारी जॻह ते पहुची यकीन ध्यानी कराई हुई त तव्हांजा समूरा मुतालबा तस्लीम कंदे तव्हांजी मर्ज़ी मुताबिक़ केस दाख़िल कराईंदासीं ऐं फ़रियादी परवीन जी मुदयत ऐं वूमेन थाणे ते केस दाख़िल थियो हो, जॾहिं त डायरेक्टर हॉस्टल ग़ुलाम मुस्तफ़ा राजपूत समेत ॿिनि वार्डनि खे मुअतल कयो वियो आहे। शाहपुर जानिया लॻ ॻोठ पबजू थाणे जी हद में ॻोठ पनाह डायरी में लगारी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झड़ो थी पियो। ॿिन्ही धुरियुनि में फायरिंग जी ॾेवट थी, जंहिंमें गोलियूं लॻण सबबि हिकु धुर जो 45 वरनि जो मोहम्मद अशरफ वलद पीरल लिगारी मारिजी वियो, जंहिंजो लाश पुलिस ऐं ॻोठाणनि शाहपुर जानिया अस्पताल पहुचायो, जिते डॉक्टरनि पारां संदसि पोस्टमार्टम कयो वियो। फोती जे भाउ अब्बास लिगारी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वहीद ऐं ॿियनि मुंहिंजे भाउ खे ज़मीन ते कमु कंदे पिस्टल जा फायर करे क़तलु कयो आहे। हिन SSP शहीद बेनज़ीराबाद खां मुतालबो कयो त क़ातिल खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿिए तरफ़ शाहपुर जानिया अस्पताल जे MS डॉक्टर नूर मोहम्मद परिहाड़ ॿुधायो त नौजवान खे 3 गोलियूं लॻल आहिनि। पोस्टमार्टम बैदि लाश वारसनि हवाले कयो वियो। टंडोलियार में अदालत ॿाहिरां मुबैना तौर ते क़त्ल थियल ख़लील उर्फ़ भोलू ख़ानज़ादो जे क़त्ल जी जाच शुरू कई वई आहे। इन सिलसिले में गुज़िरियल ॾींहुं IG सिंध DIG हैदराबाद पारां जोड़ियल टीम टंडोलियार पहुती। SSP बदीन शाहनवाज़ चाचड़ ऐं SSP फैसल अब्दुल्ला चाचड़ जी अॻवानी में जोड़ियल टीम भोलू ख़ानज़ादो जे क़त्ल ऐं तदफ़ीन खां पोइ कशीदगी मददगार पुलिस ऑफिस खे साड़ण औरतुनि ते लाठी चार्ज जी इंक्वायरी लाइ टंडोलियार जी SSP ऑफिस पहुची 19 पुलिस अमलदारनि खां बयान वठी कलमबंद कया, जिन में DSP CIA, DSP हेडक्वार्टर, DSP सिटी, DSP इन्वेस्टिगेशन, DSP कंप्लेंट सेल, DSP चंबड़ ऐं ॿिया शामिल आहिनि, जिन जा बयान कलमबंद करे DIG हैदराबाद खे रिपोर्ट मोकिली वई आहे। नाज़रीन, टंडोजाम सिंध जे सूफ़ी अवलिया कराम साईं शरफ़ुद्दीन बादशाह जो उर्स मुबारक टंडोजाम लॻ खीसाना मोरी ते थी गुज़रियो। उर्स मुबारक जी शुरूआत साईं शरफ़ुद्दीन बादशाह जी मेहंदी जी रस्म सां कई वई। मेहंदी चादर फ़क़ीर अब्दुल अज़ीज़ काका जे घर मां बरामद थी। दरगाह जे ख़िदमतगारनि ऐं मुरीदनि दरगाह ते चादर चाढ़े मेले जो इफ़्तिताह कयो। मेले में शरीक पांधीअड़नि चयो त अवलिया कराम असांखे मोहबत, अमन, ॿधी ऐं एके जो दर्स ॾींदा आहिनि। सिंध धरती बुज़ुर्गनि जी धरती आहे, असांखे सभु वेछा ख़तमु करे इताद सां रहणो पवंदो। मेले में फ़क़ीर ग़ुलाम हैदर नायूं, मुदस्सिर नायूं, पीर सैयद आदिल शाह राशिदी, नवाब अशरफ अली खान लिगारी, हिम्मत अली सुमरो ऐं मुरीदनि वॾी तइदाद में शिरकत कई। नाज़रीन, ही हुयूं अॼु अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com ऐं असांजो YouTube चैनल ऐं Facebook पेज डेली कल्याण।